अल्लाह ताला इन्हनि जोड़नि खे ता हयात पाण में प्यार ऐं मोहब्बत जी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला खेनि सालिह औलाद जो तोहफ़ो नसीब फ़रमाए। अल्लाह ताला औलाद खे तोहफ़ो सॼो आहे। फ़रमाए त यहबु लिमन यशाउ इनासन व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरानन व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा। अल्लाह से कुरान पाक में फरमायो तो मां अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे न्याणियुनि जो तोहफ़ो ॾियां। माना न्याणियुनि खे अल्लाह ताला तोहफ़ो सॼो। वरी फरमाए त मां अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे पुटनि जो तोहफ़ो ॾियां। वरी फरमाए त मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे न्याणियूं पुट गॾाए ॾियां। वरी फरमाए त मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे कुझु बि न ॾियां। इहो मुंहिंजे हथ में आहे। अल्लाह औलाद खे तोहफ़ो। अल्लाह जे रसूल फरमायो त निकाह कयो ॿार घणा ॼणियो तां त क़यामत जे ॾींहुं मां घणी उम्मत ते ख़ुशि थियां। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त बच्चो अम्मा जे पेट में अञा शुरूआत ठहण जी थिए थी। अल्लाह ताला फ़रिश्ते खे हुकुम थो करे त इन ॿार जूं ॿ शयूं लिख। हिकिड़ो इन जी उमिरि लिख, ॿियो इन जो रिज़्क़ लिख। पोइ पाण फरमायो त जेको अल्लाह ताला माउ जे पेट में बच्चे जे लाइ लिखायो दुनिया में अचण खां पोइ सॼी काइनात इकट्ठी थिए हिकिड़ो सेकंड उन जो केरु वधाए उमिरि जो न सघंदो, केरु खुटाए न सघंदो। हिकिड़ो दाणो रिज़्क़ जो केरु वधाए न सघंदो, हिकिड़ो दाणो रिज़्क़ जो केरु खुटाए न सघंदो। अलबत्ता शैतान हमलो कंदो, पोइ कोशिशि कंदो त भई हीअं न कर, वारो कर, हीअं कर, हीअं कर, हीअं कर। इहो शैतान जो चकर थींदो। बाक़ी अल्लाह जे तरफ़ खां रिज़्क़ जो उमिरि जूं ॻाल्हियूं पकियूं थियल आहिनि। पोइ पाण फरमायो त उन खां उमिरि जो हिकिड़ो सेकंड सॼी। मूंखे हैरानगी थींदी, इहो अॻु में त आलमनि खां ॿुधंदा हुआसीं त उमिरि अॻे पोइ न थींदी आहे। पक तॾहिं थी जॾहिं पाकिस्तान जे ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी ॾिनी पई वञे। असां बि नंढा हुयासीं पर सम्झ हुई। सॼी दुनिया जे बादशाहनि अपीलूं कयूं पाकिस्तान जे सदर खे, ज़ियाउल हक़ खे त फांसी न ॾेसि, मारेसि न, भल उमिरि कैद में तब्दील करेसि। पर हुनजो मौत हुयो। सॼी दुनिया सिफारिशूं कयूं लेकिन हिकिड़ो सेकंड बचाए न सघिया। उन टाइम ते फांसी अची वई। इहो ई अल्लाह तबारक व तआला तव्हां ई असांखे सबक़ ॾिनो आहे। पाण फरमायो त निकाह कयो ॿार घणा ॼणियो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त आम अॼुकल्ह फार्मूलो हले थो दो बच्चे ही अच्छे, ॿ ॿार प्यार ई प्यार। इहे माण्हू इहो फार्मूलो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरीक़े जे ख़िलाफ़ आहे। भला ॿियो न त मां त तव्हांजो पंहिंजो आहियां। अल्लाह ताला मूंखे 10 पुट ॾिना आहिनि, हिकिड़ो बि ड्यूटीअ में कोन्हे को। अञा त हिकिड़ो बि को 100 रुपयो कमाए मूंखे खाराए कोन्हे को। 10 पोइ बि उन्हनि जी औलाद पले थी। मां पाण हैरान हूंदो आहियां। मां माण्हुनि खे मिसाल ॾींदो आहियां त मथां केरु ईअं चवे त बाबा मां हिकिड़ो हां गॾा गाॾो काए पंहिंजो पेट थो भरियां, ज़ाल ॻीचीअ में पइजी वई, सुभाणे मां कीअं कंदुमि। तंहिंजे करे अल्लाह ताला इहो मिसाल तव्हांजे आॾो करे छॾियो आहे। मां तव्हांजे आॾो आहियां। ड्यूटी कोन्हे, नात ख़्वानी मोरूद कंहिंजे ख़ुशामद में तक़रीबन घटि थींदो आहे। अल्लाह अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि कंदा आहियूं चिटी पुख़्ती ऐं बग़ैर कंहिं ख़ुशामद जे। पोइ बि अल्लाह ताला ईअं रिज़्क़ वाफ़र करे छॾियो आहे। इन हदीस ते अमल आहे। मां इहा ॻाल्हि अखियुनि पंहिंजनि सां ॾिसंदो आहियां त अल्लाह ताला ईअं खाराईंदो आहे। मां ॾाढो सुखियो आहियां, परे जो कोन्हे आहियां, पंहिंजो आहियां। तंहिंजे करे इहा ॻाल्हि मां बरमला कंदो आहियां। मतां कॾहिं केरु ईअं करे त मां हिकिड़ो ॼणो आहियां, ज़ाल ॻीचीअ में पई, इन जो रिज़्क़ कीअं थींदो। वरी सुभाणे औलाद थिए उनखे केरु पालींदो। जेको इहो सोचे थो कॾहिं अल्लाह उनखे करे ॾेखारींदो आहे। तूं चवे थो त मां थो पालियां, थी सघे थो तुंहिंजो एक्सीडेंट में जंग भॼी पवे, तूं घुमण जहिड़ो न थिए, तुंहिंजी बांह भॼी पए, तूं ॿार कुझु खणण जहिड़ो न थिए, तुंहिंजूं अखियूं निकिरी पवनि, तूं कुझु कमाइण जहिड़ो न थिए, पोइ केरु तुंहिंजी औलाद खे पालींदो। तंहिंजे करे अल्लाह ताला हयाती ॾिनी आहे, अल्लाह ताला सिहत ॾिनी आहे। इहो फार्मूलो ज़हन ते रखो। अल्लाह जे रसूल फरमायो त घणी ॿार घणा ॼमंदा त मां मोहम्मद करीम ख़ुशि थींदो, शैतान रंज थींदो, मोहम्मद करीम ख़ुशि थींदो। तंहिंजे करे साईं जन फरमायो त निकाह में इहा ॻाल्हि बि हुजे। पाण ईअं बि रिवायत में ईंदो आहे त उन्हनि घराणनि जी चूंड कयो जिन घराणनि जे औरतुनि में घणनि ॿारनि ॼणण जी सलाहियत आहे। साईं जन फरमायो त उन ख़ानदान में शादी कयो जिन जे औरतुनि में घणनि ॿारनि ॼणण जी सलाहियत आहे। अॼुकल्ह दीन इस्लाम जे ख़िलाफ़ माहौल हले थो पियो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शला उन्हनि जे शर खां महफ़ूज़ फरमाए। जेको ॾे थो उन रिज़्क़ जो ज़िम्मो पाण खणी छॾियो आहे। क़ुरान शरीफ़ में फरमाए छॾे मोमिनो पंहिंजे औलाद खे ख़शियत इमलाक जे करे क़त्ल न कयो। मां अल्लाह
ता उन्हनि खे बि ॾियां थो तव्हांखे बि ॾींदुमि तव्हांखे बि ॾियां थो उन्हनि खे बि ॾींदुमि अल्लाह अॻे ई ॻाल्हि करे छॾी आहे तंहिंजे करे साईं जन फरमायो कुवत अथव त ॿ शादियूं कयो कुवत अथव भले 3 शादियूं कयो कुवत अथव भले 4 शादियूं कयो पर फरमाई त ख़बरदार पाण फरमायो त इन खां हद खां मथे न वञिजा करे मत हद जी ओरांगण जी कोशिश न कजां तंहिंजे करे हदीस में क़ुरान पाक में फरमाए फनकिहु मा ताब लकुम मिन निसाइ मसना व सुलास व रुबा फइन खुफ्तुम अल्ला तादिलु फवाहिदा फरमाए त पो कोशिश इहा कयो त मता इंसाफ न करे सघां कोशिश इंसाफ जी कयो पर जे भउ थो थिए त मां 2 ज़ालुनि में इंसाफ न करे सघंदुमि 3 में इंसाफ न करे सघंदुमि पोइ अल्लाह जे क़ुरान फरमायो त पोइ हिकिड़ी वरना त इजाज़त आहे पर सिंधीअ में चवंदा आहिनि त पराओ लोड़ो न लताड़जे भले शादियूं कजनि पर इन बुरे कुधे कम खां बचण जी कोशिश कजे ॿारनि जो इरादो हुजे तव्हां त रसूल असां खां ख़ुशि थिए पाण फरमायो जंहिंखे ताक़त आहे पोइ बि शादी नथो करे पाण फरमायो त फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी ॼण मां मुहम्मद करीम जे उम्मत में ई न आहियां तंहिंजे करे शादी भी कजे इरादो इहो भी हुजे त अल्लाह जी नेमत आहे गुनाहनि खां बचण नबी साईं फरमायो त निकाह जुन्नतुन निकाह गुनाहनि खां बचण जी ढाल आहे इन खां माण्हू ख्याल रखे औलाद जी रुकावट जी कॾहिं बि ॻाल्हि न करे मता ईअं केरु चवनि अॼुकल्ह औरतूं उहे माहिर थी वियूं आहिनि उहे चवंदियूं त हे टेबलेट खा ॾिस तुंहिंजो मुंहुं ख़राब थी वियो आहे अञा तुंहिंजी जवानी पई आहे तुंहिंजी अलाए कीअं थी वई आहे मुड़ुसु तोखे लेखींदो कोन तंहिंजे करे तूं भलो थी त ॿारनि रोकण वारी दवा इस्तेमालु कर त तुझी सेहत सही रहंदी इहो धोखो आहे क़ुरान ऐं हदीस जे ख़िलाफ़ आहे तंहिंजे करे निकाह कयो त इहे ॻाल्हियूं ज़रूरु हिक ॿिए खे ॾसियो कॾहिं बि अहिड़ो कमु हा इहा शरीयत इजाज़त ॾिनी आहे त हाज़िक हकीम हिकिड़ो न 2-3 चवनि त हिन औरत खे जेकॾहिं पेट थींदो हमल थींदो ॿार हिन जे पेट में आयो त माईअ मरण जो ख़तरो आहे जॾहिं हिकिड़ो डॉक्टर हकीम न 2-3 सालिह डॉक्टर चवनि सुठा नेक वक़्त चवनि पोइ उन औरत जे लाइ इहो मसइलो आहे त भलो रुकावट करे बाक़ी जेकॾहिं ॿियो अल्लाह जे रसूल फरमायो त क़यामत जॾहिं जेकॾहिं रुकावट करे थो त औलाद न थिए मां पालींदुमि कीअं क़यामत जॾहिं कातिलनि में लिखियलु हूंदो ॼण त पंहिंजी औलाद खे क़तल हिकिड़ो माण्हू ॿिए खे क़तल कंदो आहे हिकिड़ो पंहिंजी औलाद खे क़तल करे बुछड़ो उहा जेको औलाद खे क़तल करे तंहिंजे करे इहे ज़हन ते ॻाल्हियूं घटि माण्हू ॿुधाईंदा आहिनि मौलवी बि घटि ॿुधाईंदा आहिनि तंहिंजे करे इन पासे ॾे तवजो हुजे अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे सुहिणनि शादियुनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला इन्हनि शादियुनि खे आबादी बणाए अल्लाह ताला जोड़नि खे सलामत रखे जेसिताईं हयाती आहे अल्लाह ताला उन्हनि खे नेक ऐं सालिह औलाद जो तोहफ़ो नसीब फरमाए मां बि परे हुउमि तमामु पर अल्लाह ताला मूंखे पहुचायो शुरूआत कयां त हिकिड़ो अल्लाह जे हमद में शेर ॿुधाईंदुमि हिकिड़ो साईं जन जे हुन तारीफ़ में मथो शायदि मिठाई बि रोकियो वठान पोइ गॾिजी दुआ बि घुरूं था त मिठाई बि कयूं था हिकिड़ो दफ़ो सलात सुवारी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व सहाबिही व अहल बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिम सलात पढ़ण में एॾो वॾो सवाबु आहे जो सच पुछो त मां ॿुधायां त तव्हां ई बहकी पवंदो हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो ईंदो आहे जेड़ी मतलब का ॻाल्हि कातिब हो लिखंदो हुयो जेड़ी मतलब सुबुह जो उथी करे कंहिं लिखाई शुरू कंदो त सभ खां पहिरियों सलात शरीफ़ हिकिड़ो बुक ठहियलु हुजे उन ते सलात शरीफ़ लिखंदो लिखी करे उहा जुदा करे रखी पोइ पंहिंजो कमु शुरू करे ॾींदो सॼे ॾींहं जो पर उहा ज़रूरु लिखंदो पोइ जॾहिं मरण जो टाइम क़रीब आहे तॾहिं चई दादा मां त पंहिंजो कमु घणो कयो आहे पोइ हाणे ॾिसूं त अॻिते छा थो थिए अञा ईअं चयईं त हिकिड़ो ग़ैबी आवाज़ आयुसि हिकिड़ो हमराह आयुसि मजज़ूब आयो हुनजो अलाह जे बारे परेशान छो थो थिए तुंहिंजो दफ़्तर अलाह जे रसूल वटि पहुची चुको आहे जेकी सलात लिखंदे इहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुची चुको आहे ऐं उते माफ़ीअ जो अखर बि लिखिजी वियो आहे माना जेको दुरूद सलात घणो पढ़े थो यार गुनाह सभिनी खां थींदा अखि आहे त गुनाह थींदी हाणे कनु आहे त गुनाह थींदो हथु आहे कुझु ग़लति इस्तेमालु थींदो पेर ग़लति थींदो पर संदरो ॿधलु न हुजे माफ़ीअ जो ऐलान हले थो पियो अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छल तव्हां असांखे माफ़ी वठण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए हे अॼुकल्ह मुसीबतूं हे आहिनि हाणे हिनखे असां गुनाह ई नथा सम्झूं जॾहिं गुनाह न सम्झंदासीं त हिन खां माफ़ी कीअं वठंदासीं अलाह जे रसूल फरमायो त फ़रिश्तो चवंदो आहे अलाह सां पुछंदो आहे फ़रिश्ता इहो छा थो थिए रब इहो चए थो मूंखां गुनाह थी वियो आहे मूंखे माफ़ कर अलाह
से फरमाइस तो इन्हें गुनाह के गुनाह समझो आ फर्ज तो चए तो तॾहिं त माफ़ी तो वठे। अल्लाह से फरमाए तो भला गुनाह के गुनाह समझी वरी मुखों माफ़ी तो वठे माना त सज़ा जो हक़दार पाण खे समझो थई न त ग़लती थी आहे इन जी सज़ा मिलंदी। फरिश्तो चए तो रब ईअं आहे फरमाई त जॾहिं गुनाह के बाने मुस्तफ़ा जी उम्मती आहे मुंहिंजे बाने गुनाह के गुनाह समझो वरी पाण खे सज़ावार बि समझई पोइ बि मां अल्लाह खे तो चए छो त समझे तो त अल्लाह को कोई माफ़ न कंदो। जंहिं गुनाह के गुनाह समझो वरी मुखों तो माफ़ी वठे तव्हां शायदि माफ़ करे छॾियोमांसि एतिरी देर आहे। ये बोर्ड लिखिया पिया हूंदा न मस्जिद में वो बोर्ड होॾो बोर्ड इन ते अखर लिखंदो आहे उस्ताद पोइ वरी सुबुह जो अची करे उन्हनि खे डराए छॾींदो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो त इंसान कुल्लुकुम ख़ताउन सभिनी खां गुनाह थींदा आहिनि। मथां चओ त कंहिं मौलवीअ को गुनाह न थींदो आहे कंहिं मुर्शिद को गुनाह न थींदो आहे पंहिंजे अंदाज़ में सभिनी को गुनाह थींदा आहिनि पर पाण फरमायूं त कुल्लुकुम ख़ताउन सभु जो सभु गुनाहगार आहियो व ख़ैरुल ख़ताईन तवाबून भलो गुनाहगार उहा जेको अल्लाह खां दुआ थो घुरे माफ़ी थो वठे। अल्लाह जे रसूल फरमाए त अताइबु मिनल ज़ंबि कमल्ला ज़ंबलहु गुनाह खां तौबा कंदड़ ईअं आहे ॼण त गुनाह कयो ई कोन्हे बोर्ड ते ॼण अखर लिखियल ई कोन्हे ईअं साफ़ थो थी वञे। तंहिंजे करे जेकॾहिं का ग़लती थी वञे बाना सभु अल्लाह जा अल्लाह खे सिफ़ारिश जी बि का ज़रूरत कान्हे पर छड़ो न नियत सां चङीअ सां अल्लाह खे चए त रब मूंखां ग़लती थी वई ॿीहर न कंदो मूंखे माफ़ फरमा। अल्लाह जे रसूल फरमाए त अल्लाह माफ़ थो करे छॾे। तंहिंजे करे सलात बि माफ़ीअ जो ज़रियो आहे तंहिंजे करे सलात बि घणी पढ़ंदा कयो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। चंद मिसरा खालिक संसार सजे जो तू ही आहे राज़िक मखलूक सजीअ जो ॿियो को नाहे मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं खालिक संसार सजे जो तूं ही आहे राज़िक मखलूक सजीअ जो ॿियो को नाहे मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं तू ही तो औलाद बख्शे तू ही धीअर ॾींदो आ तू ही पुट बख्शींदो आ तू ही तो हर ग़ैब ॼाणे तोखां कुझु बि नाहे लिकियल तुंहिंजे अॻियां आहे खुलियल जेको बि थो तोखे सॾे थो दाह खे वरनाई खालिक संसार सजे जो तूं ही आहे राज़िक मखलूक सजीअ जो ॿियो को नाहे मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं तू ही तो सिज उभारे तू ही तंहिंखे लाहे थो चंड बि तूं चमकाए थो ख़ल्क़ियो तो आकाश आहे ख़ल्क़ी तो ही आहे ज़मीन तूं आ रब्बुल आलमीन तो जहिड़ी ॿियो कंहिंखे न आहे ताक़त रब साईं खालिक संसार सजे जो तूं ही आहे राज़िक मखलूक सजीअ जो ॿियो को नाहे मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं तुंहिंजी था साराह ॻाइनि जीत पखी हैवान सभई देव परियूं इंसान सभई तुंहिंजे था गंज मां खाइनि तुंहिंजी सबल आहे सखा तुंहिंजी सब ते आहे अता पंहिंजनि तोड़े गैरनि ते भी फज़ुल पयो फरमाई खालिक संसार सजे जो तूं ही आहे राज़िक मखलूक सजीअ जो ॿियो को नाहे मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं तुंहिंजो को हमसर न आहे
मीर हुजे या अमीर हुजे, पैगंबर या पीर हुजे, पंहिंजो तूं मट पाण आहे, पीर भी तो ही खलक़ा ऐं पैगंबर भी तो खलक़ा, सारा है न रफ़ीक सगे थो तोखे ऐ साईं, खालिक संसार सजे जो तू ही आहे, राज़िक़ मख़लूक सजी जो बियो को नाहे, मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं भी तू चाहे। अल्लाह साईं जो हमदवा के ॿुधायो इमामुल अंबिया साईं चई मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर, अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर, अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट। ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई, पोइ बि त दिलबर तिन लाइ दुआ कई, पोइ बि त दिलबर तिन लाइ दुआ कई, दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो, दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो, बारिश बणिजी वसंदो केर, बारिश बणिजी वसंदो केर, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर, अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट। आलम जो सरदार भी हूंदे, जन्नत जो सिंगार भी हूंदे, जन्नत जो सिंगार भी हूंदे, टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते, टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते, पेट सां पत्थर ॿधंदो केर, पेट सां पत्थर ॿधंदो केर, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर, अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट। जंहिं दम दिलबर अर्श घुमियो हो, चाह मझार हीअं चयो हो, जंहिं दम दिलबर अर्श घुमियो हो, चाह मझार हीअं चयो हो, तूं ई पिरी महिमान पहिरियों, तूं ई पिरी महिमान पहिरियों, तोखां अॻे हिते ईंदो केर, तोखां अॻे हिते ईंदो केर, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर, अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट। महशर महल सभई जिते ॾकंदा, नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा। आलमन खां ॿुधो अथव महशर जो मैदान एॾो ख़तरनाक हूंदो, ईअं साईं जन फरमाइनि था सॼी मख़लूक जो तवज्जो हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾे थींदो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कंदा त अल्लाह ताला तोखे पंहिंजे कुदरत जे हथनि सां ठाहियो, ओ आदम पंहिंजे औलाद ते रहम कर, अॼु अल्लाह जे आॾो का सिफ़ारिश कर, अवाम परेशान आहे। आदम अलैहिस्सलाम चवंदो नफ़्सी नफ़्सी, माना मूंखां परे थियो, मूंखे पंहिंजो फ़िक्र आहे, मूंखां परे थियो, मूंखां परे थियो। वरी ॾस ॾींदो त पोइते वञो, इमामुल अंबिया आख़िर ज़मान नबी, उम्मत अञा अॻियां खे कहिड़ी ख़बर त आख़िर ज़मान नबी सां भॼंदा हज़रत नूह अलैहिस्सलाम ॾे, भॼंदा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे, ईअं हलंदे हलंदे हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾे। हदीस में ईंदो आहे, पाण फरमायूं त सभई नफ़्सी 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 चवंदा त अॼु अल्लाह जे आॾो असांखे पुछण जी ताक़त न आहे। आख़िर ज़मान नबीअ ॾे वञो, जे चाड़ो थियुव त ओॾां थींदो, जंहिंजा तव्हां असां उम्मती आहियो। चई महशर महल सभई जिते ॾकंदा, नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा, नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा। आदम चवंदो अहमद आणियो,
मूसा चवंदो ईसा चवंदो अहमद आणियो कादिर सां ॿियो पुछंदो केरु कादिर सां ॿियो पुछंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मठ भला उते ॾाढो साईं जन फरमायो ॾाढो कंहिंजो न हलंदो सॼी मखलूक मूं ॾे ईंदी मूंखे अर्ज़ु कंदा मां उन्हनि खे चवंदुमि त तव्हां सही जाइ ते आया आहियो तव्हांजी सिफारिश मां अलाह जे आॾो कयां थो पोइ इमाम लंबिया फरमायो मूंखे ॿी वाह न सुझंदी मां अलाह जे आॾो सजदे में वेंदुमि माशर जे मैदान सजदे में वेंदुमि पाण फरमायो त मुंहिंजो सजदो एॾो ड्रिगो पए अलाह खे अर्ज़ु कंदुमि ॿियो रब खे रिझाईंदुमि रब जे रहमत खे जॾहिं जोश ईंदो तॾहिं अलाह जे तरफ़ खां हुकुम थींदो इरफ़ा रासक या मुहम्मद पंहिंजे सिर खे मथे कर सुवाल कर त मां पूरो कयां घुर त मां ॾियां साईं जन फरमायो इहो अलाह जी रहमत खे जुंबश ईंदी पोइ मूंखे ईअं हुकुम थींदो त सिर मथे कर सजदे खां खोड़ थियो घणो थियो हाणे सिर मथे कर पोइ साईं जन फरमायो त मां सिर खे मथे करे पोइ अलाह जे ॾाढो सिफारिश कंदुमि त हिसाब किताब थी पोइ साईं जन फरमायो त अल्लाह ताला फरमाईंदा त तुंहिंजी सिफारिश क़बूल थी हुकुम थी वेंदो त ताराज़ू लॻे अमलनि तोड़ण जे लाइ ताराज़ू लॻंदो पोइ अल्लाह ताला जे तरफ़ खां हुकुम थींदो त प्यारा मां तुंहिंजी शफ़ात खे क़बूल कयो इन जो शफ़ात कुबरा नालो आहे इन शफ़ात जो शफ़ात कुबरा माना वॾी शफ़ात इन जे करे हूअं त नबी साईं पंहिंजे उम्मत जी शफ़ात करनि न हिते उम्मत न आहे पूरी मखलूक आहे सभिनी नबियनि जूं उम्मतूं आहिनि पर नबियनि जूं उम्मतुनि सां गॾु ख़ुदि नबीअ बि मौजूद आहिनि इहा शफ़ात सभिनी जे लाइ आहे ख़ुदि नबियनि जे लाइ बि आहे इंसाननि जे लाइ बि आहे जानवरनि जे लाइ बि आहे पखी परंदनि जे लाइ बि आहे तंहिंजे करे इन शफ़ात जो नालो आहे शफ़ात कुबरा साईं जन फरमायो पोइ अलाह जे पासे ॾांहुं हुकुम थींदो त महबूब तुंहिंजी सिफारिश क़बूल शफ़ात क़बूल हाणे मोकिल हिसाब किताब जे लाइ ताराज़ू लॻी वियो इमाम लंबिया फरमाए जॾहिं मूंखे हुकुम थींदो त मां कंहिंखे मोकिलियां हिसाब जे लाइ साईं जन फरमाए मां ईअं मशर जे मैदान जे माण्हुनि ॾे नज़र फिराईंदुमि त सभिनी जा अलाह जे जबारियत जा ॾाढो कंध हेठि हूंदा कंहिंजो कंधु मथे न हूंदो मां सभिनी ॾे निहारे ओचिते हिकिड़े शख़्स ते मुंहिंजी नज़र पवंदी उहो ॾिसंदुमि त उहो मूंखे चिताए थो ॾिसे मां उनखे चिताए थो ॾिसां उहो मुंहिंजो अबू बकर हो सभिनी सॼी मखलूक जी नज़र हेठि अबू बकर जी नज़र मुंहिंजे चेहरे ते हूंदी तॾहिं मां अबू बकर ॾे निहारे करे सॼी मखलूक मां अबू बकर खे ॿाहिरि कढंदुमि त अबू बकर अलाह जे आॾो हिसाब किताब जे लाइ पहिरियों शख़्स तूं पेश थी जॾहिं अबू बकर अलाह जे आॾो हूंदो अलाह जे रहमत खे जोश हूंदो तॾहिं अलाह ताला अबू बकर खे फरमाईंदो त अबू बकर तूं मुंहिंजे महबूब जो प्यारो आहे तूं महबूब सां हीअं साथ ॾिनो पोइ जेके बि दुनिया जा वाक़िया अलाह ताला उहे अबू बकर सिद्दीक़ खे ॿुधाए करे चवंदो तो दुनिया में मुंहिंजे प्यारे सां गन ॾिना तो साथ निभायो अॼु पहिरियों थोरो तो ते इहो आहे अबू बकर बग़ैर हिसाब किताब जे तूं त जन्नत ॾे हलियो पोइ रिवायत में ईंदो आहे साईं जन फरमाए त जन्नत खे 8 दरवाज़ा आहिनि 8 ई दरवाज़ा अबू बकर सिद्दीक़ जे लाइ खोलिया वेंदा 8 ई दरवाज़नि खां सॾु थींदो त भल हिन दरवाज़े में अचो हिन में 8 ई दरवाज़नि इहो अबू बकर सिद्दीक़ हूंदो साईं जन फरमायो त मां बि ॾाढो न लाहींदुसि जे पोइ त शफ़ाअत सिर सजदे में सरवर रखंदो सुडकी सना पियो पढ़ंदो सिर सजदे में सरवर रखंदो सुडकी सना पियो पढ़ंदो पंहिंजो दर्द विसारे रहबर राज जे ॾुख ते रोअंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट पोइ त शफ़ाअत अघंदी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी हाणे उम्मत जो वारो साईं जन फरमायो सभिनी नबियनि खे अंबिया जो तादाद रिवायतुनि में ईंदो आहे सभिनी नबियनि खे 1,24,000 कमो बेश नबी ख़ुदा जा ज़मीन ते आयल आहिनि साईं जन फरमायो त सभिनी नबियनि खे हिकु तोहफ़ो अलाह जे तरफ़ खां दुआ मक़बूल जो मिलियल आहे जीअं कंहिं शइ खे वेड़े करे कंहिं सोने रूमाल में गिफ्ट करे कंहिंखे ॾिजे ईअं नबी से फरमायो त सभिनी नबियनि खे अलाह हिकु मक़बूल दुआ गिफ्ट कई आहे
उहा हवाले आहे नबियनि जे ऐं ईअं हुकुम थिया त जेड़ी महिल दुआ घुरंदो उहा क़बूल पवंदी पोइ इमाम लंबिया फरमायो त मुंहिंजे सभिनी भाइरनि नबियनि उहा दुआ दुनिया में घुरी छॾी उहा दुआ दुनिया में घुरी छॾी पाण फरमायो त मां मोहम्मद करीम उहा दुआ न घुरी आहे साहब अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह हेॾो असांजे मथां तकलीफ़ुनि जो वक़्तु हले थो असांखे पंहिंजे घर ॾे बि अचणु नथा ॾियनि मके मां असांखे कढी छॾियूं ऐं लड़ण जे लाइ जंगिन करण जे लाइ मके पाक खां भॻा था अचनि मदीने ते बि असांखे नथा सहनि साईं दुआ घुरो पाण फरमायो त न साईं पाण फरमायो त मां आख़िरत जे लाइ रखी आहे साईं आख़िरत कहिड़े कम में इमाम लंबिया फरमायो त तव्हां त मां मोहम्मद करीम खे ॾिसो था पोयां उम्मती उहे हूंदा जिन मां मोहम्मद करीम खे ॾिठो न हूंदो पर पुठ मूं ते ईमान आंदो हूंदो जंहिंखे मां हलाल चयो उनखे हलाल सम्झो जंहिंखे मां हराम चयो उनखे हराम सम्झो उन्हनि मूंखे न ॾिठो हूंदो मां उन्हनि में न हूंदो मां इहा दुआ उन्हनि जे लाइ रखी आहे जॾहिं उन्हनि को गुनाह बि थींदा गुनाहनि जे करे घणनि गुनाहनि जे करे कुफुर न हूंदुनि शिरक न हूंदुनि ॿिया गुनाह उन्हनि गुनाहनि जे करे मुंहिंजे उम्मत जो घणो हिसो जहनम ॾे छिकिजी वेंदो मां इहा दुआ अलाह जे आॾो पेश करे पंहिंजे गुनाहगारनि सभिनी खे जहनम मां कढाए जन्नत ॾे आणींदुसि पोत शफात अघंदी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी उम्मत जन्नत वींदी सारी जंहिंजो आहे नीहु नबी असां जंहिंजो आहे नीहु नबी असां तंहिंजो अॻु झलींदो केरु जंहिं तंहिंजो अॻु झलींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट चए ॿियो त सहारो कोन्हे चई महशर रोज़े हशर फारूक बिरोही रब खे विझ रोज़े हशर फारूक बिरोही विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही रोज़े हशर फारूक बिरोही विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही मालिक माफ़ी मञो हसनीअ जी मालिक माफ़ी मञो हसनीअ जी तूं न मञे त मञींदो केरु तूं न मञे त मञींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या इलाहुल आलमीन असां सभिनी जी हाज़िरीअ खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमा या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा नेकिन खे क़बूल फरमा मुंहिंजा मिठा रब जेके असां में मरीज़ आहिनि उन्हनि खे शिफ़ा कामिला आजिला अता फरमा या अल्लाह असां में जेके कर्ज़दार आहिनि उन्हनि खे कर्ज़ ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमा रब मिठा असांजे औलाद खे सालियो बणाए अल्लाह असांजे औलाद खे सालियो बणाए रब असांजे घरनि जो इस्लाह फरमा रब असांजे मर्दनि जो इस्लाह फरमा असांजे औरतुनि जो इस्लाह फरमा या रब मिठा जहिड़ा आहियूं तुंहिंजा बाना तुंहिंजे महबूब जा उम्मती आहियूं उन महबूबनि करीमनि जे सदके असांजे हालत रहम फरमा या अल्लाह हिननि शादियुनि खे शादियूं खाना आबादियूं बणा अल्लाह ताला हिननि जोड़नि खे ताहयात पाण में प्यार ऐं मोहबत जी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा खेनि सादे औलाद जो तोहफ़ो नसीब फरमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहलि बैति व अज़वाजी अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।